दोस्तों तव्हां हिन पेज खे लाइक कयो जी हर ईंदड़ वीडियो तव्हां ॾिसी सघो। ये कम का कुछ अरे ते बीस नहीं मैं तो हाल वठा दो हुकुम का बाबा हुकुम क्यों अरे इधर है देखो मैं तो ट्रेडी 100 नो में ओरे मग 100 रुपयो बाबा 100 तो मूंखे ॾिनो पर हिसाब सां न हिसाब कर त जाए न करे साहब हिसाब तुंहिंजो मुझे लॻे त मां बिल्कुलु ॾियां। हां तो कमी दा साहब तुंहिंजे माॾे घणो हुयो 100 रुपयो 100 बाबा 100 खां मूंखे थींदो अथई भओ भाई घणी बची 90 20 रुपया पिया किरी भाई घणी बची 70 थी वई 71 भाई घणी बची 60 की हाणे भरे लठ बाक़ी घणी बची 50 यार 50 खणी आ गंजा भाई घणा बचा 40 बाबा 40 में 20 छॾियां तो 10 रखां तो भाई 10 का भाजी तो वञा काॾे। हां